إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع لذيذ رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها المدثر قم فأنذر وربك فكبر وثيابك فطهر والرجز فاهجر. हर किस्म जी हमदे सना वॾाई ने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा खालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, खुसूसन पांचे आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, माइक के जरिए सुनने वाले इस्लामी माओ ने बहनों, अजे न जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है इस्लाम में सफाई की अहमियत। अल्लाह रब्बुल आलमीन जो को पाके दीन दिने, दीन इस्लाम, वो तो पाक अने साफ दीन है। एकड़ो अहिड़ो दीन जो को सफाई मथे, तहारत मथे, पाकाई मथे घणो जोर दे तो। अल्लाह रब्बुल आलमीन जर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिन दुनिया जे अंदर नबी बनाए करे हलाए, तंहिंखां पहिरीं क़ौमे जी हालत अहिड़ी हुई जे हर क़िस्म जी गंदगी में वो गर्क थियल हुआ।
वो सफाई अने सुथराई के की समझंदा की न हुआ, उन्हीं के कंहिं पण वस्तु की खबर न वही कि कई वस्तु जो है से नापाक है, कई पाक है, कई जो वस्तु है हलाल है, कई हराम है। उन्हीं ला करे मरे तरफो हो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला जरा नबी बनाए, पहली वही आवई नबी बनया तेरा ध्रजी गया घरे अची करे खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के चए था कि मुखे कंबल उड़ाए, मुखे द्रप थिए तो। अल्लाह जो मलाइक जिब्रील अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट आयो ने अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां पहिरीं कदे मलाइक के ॾिठे की न वे, एतिरे दिल में द्रप पैदा थियो। को खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जर कंबल उड़ाए सुम्ही रहा त अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के वरी हलाए ने उन मंजर के अल्लाह ताला बयान कए, या अय्युहल मुद्दत्तिर, ए कंबल के उड़े वारा, ए कंबल उड़े आराम करण वारा, कौम फअंदिर, आई उठी वञो आजी कौम के विरजायो, आजी कौम के समझायो। ई शुरू जा हुक्म वा जो अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे नाज़िल कए। नमाज अञा फर्ज नाई थई, रोजा अञा फर्ज नाई था, ज़कात अञा फर्ज नाई थई, इस्लाम जो को पण हुक्म अञा आयो नाई। अने पहलो जो हुक्म नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिलियो ई हो वसियाबक फताहिर, ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई आने कपड़े के पाक रखो, आजे कपड़े के आजे ले के जो आई कपड़ो पहरो था इन कपड़े के पाक रखो। शुरू में अल्लाह रब्बुल आलमीन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाकाई जो सफाई जो हुक्म ॾिने, जंहिंमें जा पांखे ई मालूम थिए तो कि इस्लाम की बुनियाद जो पई है वो सफाई मथे पई है। अज पां पांजे माहौल के, अज पां पांजे मुआशरे के, अज पां पांजी कौम ने सोसाइटी के, अज पांजे गामे के, पांजे शहरी गलिए के, पांजे रस्ते रोड़े के, पांजे चौके चौराहे के जे करे पां ॼाण हलो त किथे पां पांखे सफाई नजर नथी अचे। अने अज पांजी अहिड़ी पहचान बनी वई है कि पां के सिटीअ में हलो, कंहिं शहर में हलो त गैर मुस्लिम जा जो इलाका एकदम साफ सुथरा क्लीन हूंदा, अने जर मुसलमान की वस्ती अचींदी रोड़े मथे शहरी में हर जगह मथे गंदगी हूंदी, पांखे पिंड ही खबर पई हूंदी ही मुसलमान जो इलाको है। वो इस्लाम जै सफाई मते एतिरो जोर ॾिनो वे पर उन इस्लाम के मञे वारा माण्हू अज गंदगी जो को निशान बनी गया है। पां पांजो दीन ॿिए खे कोरो सेखारींदासीं, पां पांजो दीन ॿिए खे कोरो सम्झाईंदासीं कि पांखे इन वस्तु जी पण ख़बर नाहे कि इस्लाम जो सफाई मते एॾो जोर ॾे थो, उन सफाई के पांच भुली रहिया आहियूं। मणी कथाई पहिरीं निहारियो ॾींहं ने राति में अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान मते 5 टाइम नमाज फर्ज़ कई। नमाज जो रही इन जी मिणी कथा वॾी शर्त जो है, पहली शर्त हुई है जेको इंसान पाक हुअणो खपे। नमाज पढ़े तो इन इंसान जो लिबास पाक खपे, इन इंसान जो जिस्म पाक खपे, अने जे जगह मते नमाज पढ़ंदो वो जगह पण पाक खपे। जे कदे को पण वस्तु इन्हीं में जा नापाक है, जे कदे इंसान जो लिबास पाक ना नमाज अची न थींदी, इंसान जो जिस्म पाक ना नमाज अची न थींदी। जे जगह मते इंसान नमाज पढ़े पियो वो जगह जे कदे पाक ना त पण नमाज अची न थींदी। रुगो एतिरो न बल्कि 5 टाइम जो इंसान नमाज पढ़ण अचे तो उनके ई हुक्म ॾिने में आयो है कि 5 टाइम वुज़ू करे को नमाज पढ़े। वुज़ू कयो है, हिकड़ी सफाई है, हिकड़ी तहारत है, हिकड़ी पाकाई जो पां कयूं था। पां 3 फेरा हथ धोऊं था, 3 फेरा पां गुरड़ियूं कयूं था, 3 फेरा पां नक साफ कयूं था, 3 फेरा पां चेहरो साफ कयूं था, 3 फेरा पां पांव धोऊं था, पां पग 3 फेरा धोऊं था। ई मड़ा करो, ये बड़ा सफाई है, ये बड़ा तहारत है जो को पांखे इस्लाम दसे तो जे ॾींहं ने रात में 5 फेरा वुज़ू कयो। हिकिड़ो इंसान जो को ॾींहं ने रात में 5 फेरा वुज़ू करे तो वो पिंड के चेहरे के 15 फेरा धोए तो 15 फेरा। हिकिड़े वुज़ू में 3 फेरा पांखे धोना पे, पां 5 वुज़ू कयूं तो 15 फेरा पांखे पांजो चेहरो धोणो पए।
इस्लाम में जो पाके दसे तो जै सफाई कयो आंजा हथ साफ होना खपे, आंजो चेहरो साफ होना खपे, आंजो जिस्म साफ होना खपे। लोगो एतरो ना बल्कि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौला अन अशुक्का अला उम्मती लअमरतुहुम बिस्सिवाक इंद कुल्लि सलाह। जे कदे मुजी उम्मत ला करे मुश्किल न वे, मुजी उम्मत ला करे जे कदे मुश्किल न वे त आओ मुजी उम्मत ते हर नमाज ला करे मिसवाक करे जो हुक्म दिया। जिया नमाज ला करे वजू जरूरी है, ये जे मुजी कौम ला करे मुजी उम्मत ला करे आओ दनण पीरे मिसवाक के फर्ज में जरूर करे छडिया। पर मुजी उम्मत ला करे मुश्किल थी वेंदो एतरे आओ मिसवाक के फर्ज न तो कया। पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सिवाकु मतहरतुन लिल फमी व मरदातुन लिरब। ई मिसवाक जो को है, ई दनण जो को है, जैसे पा दंद के साफ कयूं, जैसे पा पाजे मुंह के साफ कयूं, इन जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो ई है कि पांजो मुंह साफ थिए थो, ॿियो फ़ाइदो ई है कि इन से अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थिए थो। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अॼु पां नियारियूं पांखे अल्लाह रब्बुल आलमीन जेको अहिड़ो ख़ूबसूरत चेहरो ॾिने, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन मुंह जे अंदरि पांखे ॾंद ॾिने, कहिड़ा चमकीला ॾंद, साफ सुथरा अच्छा सफ़ेद पांखे ॾंद ॾिने, पर अॼु उन ॾंद जी पां हालत करो कई है। अॼु पां किस्म किस्म जा नशा करे, किस्म किस्म जा बधाण करे पांजे मुंह जी पां हालत अहिड़ी करे छॾी है कि अल्लाह जी पनाह न कई अहिड़ा पर पंहिंजा भाउ आहिनि जेको महीने जा महीना थी वञे था, कॾहिं पर मिसवाक न ई कयो, कॾहिं ॾंडण न ई कयो, कॾहिं मुंह ते साफ़ न ई कयो, उनजे मुंह मां बदबू अचे, उनजे मुंह मां छट अचे थी, अने मुंह एतिरो गंदो है जेकॾहिं ॿियो को इंसान ॾिसे तो उन इंसान खे पण तकलीफ़ थिए। ने पा मने वारा उन नबीअ के, पा कलमो पढ़े वारा उन नबीअ जो जंहिंजे बारे में अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा बयान कई जे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सकरात जो टाइम हो, आखिरी टाइम हो, दुनिया के छॾे ने विया थे। इन हालत में आओ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेठी रहिया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे गोॾे मथे कंध रखी करे, मथो रखी करे सुता पिया हुआ। इन हालत में अब्दुर रहमान बिन अबू बकर जेको आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जा भाउ आहिनि, उहा चए था अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आटो करणु चए था। अल्लाह जे नबीअ जी आखिरी हालत है, सकरात जी हालत है। अब्दुर रहमान आटो करण आयो, अब्दुर रहमान जे हथ में मिसवाक हुई, अब्दुर रहमान जे हथ में ॾंडण हो। ॾंडण कयों ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे न्यारी पिया, मोड़ न्यारी पिया, नज़र हटाई नथा। आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा बयान कई, जाम समझी वया कि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिसवाक करनी है, ॾंडण करणो है। तर मूं पुछियो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान के मिसवाक करणो है, ॾंडण करणो है, कुछ ही न थे सघिया, कुछ ही न थे सघिया। कंध से हाँ कयो, कंध से हाँ कयो, हाँ मुझे मिसवाक करनी है। अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा से मिसवाक कई, खणी करे ने उन मिसवाक के जोड़े चिपड़े चबे सुवाली करे अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिनी। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसवाक कयो, ॾंडण कयो, ॾंदे के साफ़ कयो, मुंह के साफ़ कयो, अने ई छेड़ो अमल हो जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, अने पोइ दुनिया में हलिया विया। उहो नबी जेको सकरात जी हालत में ॾंडण कंदो हुए, उहो नबी जेको आखिरी टाइम में पण मिसवाक कंदो हुए, हथे में ताक़त नाहे, मुंह में एतिरी ताक़त नाहे कि ॾंडण खे चबे सघे, तंहिं हूंदे पण मिसवाक करे दुनिया में जा विया। पंहिंजी उम्मत खे, पंहिंजी क़ौम खे, मुसलमान खे, इस्लाम खे मञे वारे खे ई पैगाम ॾिनो वियो जंहिं मिसवाक मुंहिंजा कॾहिं हथ न कटजा। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजी हालत ख़राब है, पां पंहिंजे मुंह खे बिल्कुलु साफ़ नथा कयूं, अने पंहिंजो जिस्म जेको है वो जिस्म पर बिल्कुलु गंदो है। कई अहिड़ा पण हूंदा जिस्म में अंगे में साफ़ सुथरा, रोज नओं वॻो पहिरे फिरे पिया, जोड़ी नवी पहिरे फिरे पिया, पण तहारत नाहे, पाकाई नाहे, सफ़ाई नाहे, हलंदे वाट गमे ते पेशाब करे हलिया वञी, अने उहो पेशाब जेको है इंसान जे कपिड़े मथे लॻे पियो, इंसान जे जिस्म मथे लॻे पियो। तव्हांखे ख़बर है केतिरो वॾो गुनाह है?
पाके मामूली लगे तो एतरे जो बुरो थियो जो मारो नमाज न तो पढ़े वो पहले के साफ न तो रखे अक्सर मारे के पास जरा चो नालो नमाज पढ़ ते मुझे लिया पाप ना है अरे तू नमाज पढ़े कि न पढ़े तो ने लेके तू 24 कलाक पाप रख नमाज न पढ़ो इन जो मतलब ये ना कि पा पली पे रहो पिया नमाज न पढ़ो इन जो मतलब ये ना कि पा नापाक पे रहो पिया जो कोई पण इंसान मुसलमान है उन जो जिस्म ने उन जो कपड़ो जो हमेशा पाक होनो खपे वो नमाज पढ़े कि न पढ़े कई पंहिंजा भाई जरा इस्तिंजा कहिए था पेशाब पाखानो कहिए था त पानी गिरो नथा खण सफाई नथा कहिए ये पेशाब करे जो आऊं नमाज तो बड़ा कुको वांदो ही है नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी कबर वटा गुजरिया ब कबरों तो नहीं पइयो नहीं कर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम के पूछो जे ही ब कबरों कहियो हनी बिनी के अजाब थी जो कबर में जो को मारो दफन नहीं उन्हें बिनी के अजाब थी जो अजाब खुला किए तो साहबा कराम के पूछो मारू टेड़ा हुआ टेड़ा गुनाह करे विया आहिनि जो उनके अजाब थिए पियो अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साहबा कराम के दसियो कि इन्ही में जा हिकिड़ो जेको हूंदो हो वो जरा पेशाब कंदो हो त तिन जे लह के नापाक करे विझंदो हो पेशाब में कॾहिं पण सफ़ाई जो ख्याल के न रखंदो हो कपड़ा नापाक थी पिया जिस्म नापाक थी पियो अंग नापाक थी पिया कंहिं वस्तु की कोई परवाह की न हूंदी हुई इन गुनाह के कारण इन इंसान के अॼु कबर में अज़ाब थिए पियो मामूली गुनाह न मुंहिंजा भाइरो पंहिंजे जिस्म के जेकॾहिं पाण पाक न रखंदासीं कबर में पाण मिणी के विझणो अज़ाब तैयार थियो आहे उन अज़ाब खां पंहिंजे खे बचायो ऐं ॿियो इंसान जेको चुगलखोरी कंदो हेॾा जी ॻाल्हि खणी होॾा पुॼाए हेॾा जी ॻाल्हि खणी होॾा पुॼाए पाण खे विराणा ॻाल्हि हेॾा जी होॾा पुॼाइण ई पाण में आम है इहे को अहिड़ो गुनाह आहे जेको इंसान के कबर में अज़ाब के हवाले करे छॾींदो पंहिंजे जिस्म के पाण पाक रखूं पंहिंजे चेहरे के पाण पाक रखूं पंहिंजे मुंहं के पाण साफ़ रखूं अने पंहिंजे लिबास के पाण पाक में साफ़ रखूं इस्लाम का वो है नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल अल्लाह ताला पिंड खूबसूरत है ने अल्लाह ताला खूबसूरत के पसंद करे तो ऐं जेतिरा खासा बनी रहंदा अल्लाह ताला केतिरा वधारे पसंद आहे हिकिड़ो इंसान अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो उनजा वार विखिया पिया आहिनि साफ़ उनजी हालत ख़राब है तो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही पिन जे वारे के खाए कोन नथो को फरमायो मन कान लहू शहरुन फलयुकरिमहु जे इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन वार ॾिना आहिनि उन वारे के खाए बनाए रखे यानी उन्हीं में तेल विझे दर्जो दे साफ रखे इन वार विखिया पिया इंसान सावे को इंसान लगे कि न इन हालत में के मुसलमान के न वियो खपे अने कई ॻाल्हि जो सफ़ाई के हवाले से मेन ॻाल्हि है वो ही है जे पंहिंजे माहौल के पंहिंजे ॻोठ के पंहिंजे पाड़े के पंहिंजे घर के आजू बाजू जो जगह उनके पाक न साफ रखो पाण कई अहिड़ा हूंदा त जे घर में रोज सफ़ाई कई गुआर कदें कचरा कदें कचरो खणी केॾा ते गई ॿाहिरि शहरीअ में गंदगी किथे कई रोड मथे वाट मथे चौक मथे सॼे कोठ जो कचरो हिकिड़े जगह मथे ढेरो करणु उन मां बदबू फैले उन मां गंदगी थिए उन मां बीमारियूं फैले अने ॿियो को अचे त उनखे ख़राब असर पए जे मुसलमान अहिड़ा कंदा वेंदा मुंहिंजा अज़ीज़ न्यारो इस्लाम तव्हांखे को तालीम ॾे थो इस्लाम तव्हांखे को रसे थो किथे पण कॾहिं गंदगी न कई खपे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इत्तक़ुल लाइनैन ॿ अहिड़ा अमल आहिनि जेको इंसान मथे लानत कराइनि था जेको इंसान ई ॿ अमल कंदो उन इंसान मथे अल्लाह जी लानत है इन ॿी अमल खां बचो सहाबा किराम पुछो ॿ अमल क्या आहिनि त फरमायो अल्लज़ी यतखल्ला फी तरीक़िन नास औ फी ज़िल्लिहिम पहलो अमल ये जेको इंसान मावे जी वाट जो है रस्तो है रोड है उन मथे गंदगी करे ने ॿियो जिते छाई वे जिते माण्हू अची करे वेसाई खणंदा वे को वण वे को मकान वे अहिड़ी जगह वे जिते माण्हू वेही करे लिखण वेसाई खणे उन जगह मथे जेको इंसान गंदगी करे ई ॿ कम अहिड़ा आहिनि जे अहिड़े इंसान मथे अल्लाह ताला जी लानत वसे पाणियारियूं पंहिंजे रोड के पाणियारियूं पंहिंजे गलीअ के पंहिंजे चौके के न्यारियूं गंदगियूं कंहिं कयूं पाण पिंड कयूं
ॿिए कंहिं न ई कयूं हाणे तव्हां ईअं सम्झो था ॿिया माण्हू कीअं पिया आप कहिड़ो कयूं ऐं पाण मां हर कोई इंसान ई सोचे पियो न ऐं पिंड पिंड खे तयारु कयो जे ॿिया जेके कंदा हुआ मूंखे गंदगी न करणी न जॾहिं ईअं पिंड तयारु थींदा इंशाअल्लाह पंहिंजे ॻोठ मां हर क़िस्म जी गंदगी ख़तम थी वेंदी अने इन गंदगीअ में जा इन किचड़ाण में जा जेको ॿिए माण्हू खे नुक़सान थिए थो तकलीफ़ थिए थी तंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो फरमायो है फरमायो वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु त्रै भेरा चयो अल्लाह जी कसम अल्लाह जी कसम अल्लाह जी कसम वो माण्हू ईमान वारो न आहे वो माण्हू मुसलमान न आहे साहबा किराम पुछो केरु माण्हू क्यों माण्हू मुसलमान न आहे फरमायो अल्लज़ी ला यअमनु जारहु बवाइकहु वो माण्हू जंहिंखे जंहिंमें जा उनजे पाड़ोसी खे तकलीफ़ थी थिए वो इंसान ईमान वारो न आहे जंहिं इंसान में जा पिण जे पाड़ोसी खे तकलीफ़ थिए अने पाण सॼे ॻोठ खे तकलीफ़ ॾियूं था पाण गंदगी जगह जगह मथे फैलाए छॾियूं था जेको मथे उनखे तकलीफ़ थिए अहिड़ो माण्हू कॾहिं ईमान वारो न थी सघे ऐं फरमायो अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुसलमान उहे जंहिं मुसलमान जे हथ में जा अने ज़बान में जा कंहिं पण मुसलमान जे करे तकलीफ़ न थी हथ ते तकलीफ़ ॾियणी इहा थी जे पाण गंदगियूं वाट मथे फिजाए छॾियो किचराण कयूं मिड़े माण्हूअ खे ईंदड़ ईंदड़ खे तकलीफ़ थिए पंहिंजे पाड़ोसी खे तकलीफ़ थिए पंहिंजे आड़ वटि जेको माण्हू रहंदो हुयो हुनखे तकलीफ़ थिए अहिड़ो इंसान कॾहिं मुसलमान नथो थी सघे पंहिंजी सफ़ाई ज़रूरी है पाना करे पंहिंजो दिल पाके ॾसे थो पंहिंजे मुंहं खे पाण साफ़ रखो पंहिंजे लिबास खे पाण साफ़ रखो पंहिंजे अङे खे पाण साफ़ रखो पंहिंजे घर खे पाण साफ़ रखो ऐं पंहिंजे ॻोठ खे पाण साफ़ रखो अहिड़ी सफ़ाई हुअणी खपे जे नमूनो बणी वञे हा ही माण्हू इस्लाम खे मञी वारा आहिनि जंहिंजो ॻोठ अहिड़ो साफ़ आहे जंहिंजो गलियूं अहिड़ो साफ़ आहिनि जंहिंजा रस्ता अहिड़ा साफ़ आहिनि न पाण करे सघूं था पाण करणु चाहियूं त पाण करे सघूं था को मुश्किल न आहे दुनिया में पाके फायदो ई थींदो जे पाण बीमारी खां तकलीफ़ खां बची वेंदासीं अने आख़िरत में पाण कहिड़ो फ़ाइदो थींदो ख़बर इन रोड रस्ते के पास साफ़ कंदासीं त कहिड़ो फ़ाइदो थींदो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो इंसान अॻे क़ौम जा हो वो हदीसां सुहाउन वो वाट मथां मटियो वाट मथे हिकिड़ो वण बंदो जेको माण्हू खे न वंदो माण्हू मटंदा हुआ उन वण में जा माण्हू खे तकलीफ़ थींदी हुई वो माण्हू खे नड़ियो थे उन माण्हू कहिड़ो कयईं उन वण खे वधे रस्ते खे साफ़ करे छॾे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े इन अमल में एतिरो राज़ी थियो कि अल्लाह उनखे माफ़ कयईं अने उनखे जन्नत में दाख़िल करे छॾे हिकिड़ो जमल रस्ते खे साफ़ कयईं रस्ते मथे वणो भाव साफ़ करे छॾे पंहिंजे रस्ते मथे वणो भाव बाबरो भाई गंदगी रहियो पाण करे सघूं था अहिड़ो को अमल करे वञो जो अल्लाह खे हिकिड़ो उहो अमल पसंदि अची वञे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे माफ़ करे छॾे अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये पर फरमाया अल ईमान बिदउ व सबऊन शोबतन ईमान जा 70 कटा वधारे हिस्सा आहिनि ईमान में 70 अलग अलग शाखूं आहिनि उन्हीं में जा ऊंचे में ऊंची शाख ऊंचे में ऊंचो दर्जो ला इलाहा इल्लल्लाह जो है अने पोइ फरमायो व अदनाहा इमाततुल अज़ा अन तरीक़ अने मणिकता निचलो दर्जो मणिकता छेलो दर्जो जो ईमान जो है वही है जेको इंसान जो है रस्ते में तकलीफ वाली वस्तु पासे करे छॾे पा वाट मथां वञो पिया वाट में पाण पिया आहिनि पाण खणी पासे टिकाए छॾियो पा वाट मथां वञो पिया वाट में जड़ पई आहे कंडो पियो आहे खणी पाण साफ़ करे छॾियूं पा वाट में वञो पिया वाट मथे वण उभो आहे माण्हूअ खे नड़े थो पाण वढेरे साफ़ करे छॾियूं पा वाट में वञो पिया वाट में गंदगी पई आहे पाण गंदगी खे साफ़ करे छॾियूं हे ईमान जो हिसो आहे हे पाण मञी खे केरु खपे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े माण्हू जी वाखाण करे थो जेको माण्हू सफ़ाई रखे था अल्लाह फरमाए फी रिजालुन युहिब्बून अन यतहरू अल्लाह ताला फरमाए इन कुबा के अंदर जेको माण्हू हज ने उमरे मथे विया उनखे ख़बर हूंदी मदीने जे आलम में जेको ॻोठ है कुबा उते मस्जिद कुबा बनाई पई है इन कुबा मस्जिद में अहिड़ा माण्हू रहे था युहिब्बून अन यतहरू अल्लाह फरमाए वो सफ़ाई खे पसंदि कई था उनके सफ़ाई पसंद है वल्लाहु युहिब्बुल मुतहहिरीन अने अल्लाह ताला अहिड़े माण्हू खे पसंदि करे थो जेको माण्हू सफ़ाई वारा रहंदा अल्लाह अहिड़े माण्हू जी वाखाण कई क़ुरान में जेको साफ़ सुथरा रहंदा जेको सफ़ाई रखे था
पांखे सफ़ाई रखणी खपे, पंहिंजे अङण जी, पंहिंजे मकान जी, पंहिंजे घर जी, पंहिंजे शहर जी ऐं अल्लाह जे घर जी। अल्लाह जे घर खे जेको इंसान साफ़ रखे थो उन इंसान खे केतिरो सवाब मिलंदो। यारो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत हुई, हबशी औरत, कारी औरत, वो रोज मस्जिद में ॿुआर कढंदी रही, मस्जिद में सफ़ाई कंदी रही। पोइ हिकिड़ी राति वो औरत इंतकाल करे वई। वो औरत इंतकाल करे वई। साहबा किराम जनाज़ो खणी विया, उन औरत खे दफ़न करे आया, नमाज़ पढ़ी वही आया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए ॾींहुं पुछा कयो, वो औरत केॾांहुं वई जेको मस्जिद में ॿुआर कढंदी वई, मस्जिद में सफ़ाई कंदी, वो औरत केॾांहुं वई? फिर फरमाया अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत जो रात इंतकाल थी वियो ऐं असीं उनखे दफ़न करे आयासीं। चए मूंखे क्या कोन, जे आंखें असां एतिरे लाइ करे न चयो जे राति जो आजी निंड फिटाइणी, आंखे तकलीफ़ थी तंहिं करे आंखे उथियारियो न असां। चलो मूंखे कोठे हलो, हलो मूंखे कोठे हलो, ॾेखारियो हुनजी क़बर किथे आहे। साहबा किराम कोठे विया, उन औरत जी क़बर मथे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जनाज़ा पढ़िया अने उन औरत लाइ करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरिया। ये वो औरत है, दुनिया में कोई खूबसूरत न वई, उनजो मान ऐं मर्तबो न हो, कंहिं वॾे कबीले जी न वई, को पैसे वारी दौलत वारे न वई, पर मस्जिद में जा ॿुआर कढंदी वई, सफ़ाई कंदी वई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खे एतिरो पसंदि कयो जे उनजी क़बर मथे वञी करे नमाज़ पढ़िया अने उन लाइ करे दुआऊं मङिया आहिनि। जेको इंसान सफ़ाई नथो रखे, ॿिए खे तकलीफ़ ॾे थो, उन लाइ करे हिकिड़ो वईद है। साहबा किराम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछनि था, हिकिड़ी औरत अहिड़ी औरत है जेको नेक है, नमाज़ियाणी है, जोरदार नेक है, पर पंहिंजे पाड़ोसी खे तकलीफ़ ॾे थी, पंहिंजे पाड़ोसी खे तकलीफ़ ॾे थी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला खैर फीहा हिय मिन अहलिन नार, इन औरत में कीअं खैर न आहे, इन में कीअं फ़ाइदो न आहे, इहा औरत दोज़ख में वेंदी। नेक है, नमाज़ियाणी है, खासी है, पर पंहिंजे पाड़ोसी खे तकलीफ़ ॾे थी त अहिड़ी औरत दोज़ख में वेंदी। साहबा किराम फरमायो हिकिड़ी औरत अहिड़ी है जेको नेकी करे थी, वधारे नथी करे, हुन औरत जहिड़ी नेक न आहे, पर पंहिंजे पाड़ोसी जे करे तकलीफ़ न आहे ॾिने त फरमायो हीअ मिन अहलिल जन्नह, इहा औरत जन्नती औरत आहे जेको पंहिंजे पाड़ोसी खे तकलीफ़ न ॾींदी। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण न्यारियूं पंहिंजो माहौल हुनजी सफ़ाई करणु पाण ते फर्ज़ आहे। पाण अंदर थी पण गंदा आहियूं, गुनाह ते पाण किटिया थिया आहियूं, तौबा इस्तिग़फ़ार कयूं, पंहिंजी दिलि साफ़ थी वञे अने पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे अंगे खे पाण साफ़ रखो। अने ख़ासि करे मुंहिंजो आंखे पैगाम जेको आहे उहो ई आहे, पहलो ही कि मिसवाक जेको आहे खीचे में रखो, दंडण कयो, दंडण कायम ई न करे सघो, सुबुह जो उथंदे ज़रूर बरस कयो, त हुनजे मुंहं खे साफ़ रखो, मुंहुं गंदो न कयो। अने ॿिए नंबर मथे पंहिंजे ॻोठ में जेको शहरियूं रोड रस्ता जेको गंदा थिया पिया आहिनि, इन खे पाण पिण साफ़ कयूं। मुंहिंजा नौजवान भाउ ऐं तयारु थियो, ॻोठ जी सफ़ाई करणी, ॻोठ जो ख़्यालु रखणो, ॻोठ मां गंदगी साफ़ करणी, ये पंहिंजो फर्ज़ है। पंहिंजे ॻोठ खे पाण साफ़ कंदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन खे इहो अमल पसंदि है, ऐं पंहिंजे रोड रस्ते खे पाण साफ़ कंदासीं, इहो अमल अल्लाह खे एतिरो पसंदि है कि थी सघे अल्लाह ताला एतिरे इन अमल जे बदले में पाण खे जन्नत में दाख़िल करे सघे। सफ़ाई जो ख्याल रखो, सफ़ाई ज़रूरी है, नमाज पढ़ो कि न पढ़ो, नमाज पढ़े ई खपे, ज़रूरी है, छॾणु वॾो कोन आहे, पर नमाज जो इंसान नथो पढ़ण जो मतिलबु ई न आहे जो नापाक थिए थो। सफ़ाई रखो, पंहिंजो लियो जेको आहे 24 कलाक साफ़ हुअणो खपे, पंहिंजो लियो 24 कलाक पाक हुअणो खपे, पंहिंजो जिस्म 24 कलाक पाक हुअणो खपे। कॾहिं पण जिस्म में अंगे में गंदगी न कयो, कॾहिं पण रोड रस्ते ते गंदगी न कयो। पाण मणी जो फर्ज़ बणे थो कि पाण पिंड खे पण साफ़ रखो अने पंहिंजे ॻोठ खे पण साफ़ रखो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस मुताबिक सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी खे मिली जुली करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान भाई खे पाकाई जो सफ़ाई जो ख्याल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी खे तौफ़ीक़ ॾे कि पाण पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे अंगे खे, पंहिंजे ॾे खे, पंहिंजे लिबास खे, पंहिंजे ॻोठ खे पाण साफ़ रखूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान खे पंहिंजे टाइम जा नमाज़ी मुसलमान बनाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا
من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله اما بعد اعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى ال محمد كما صليت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى ال محمد كما باركت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله